शहदादकोट में गुलजार चांडियो की रिपोर्ट मूजिब खुराक खाते में अरबे रुपयनि की कणक गायब थियण ते नेब पारां जांच शुरू। नेब सखर जांच तेज करे छॾी। 48 कलाकनि में शहदादकोट के बिन कणक के वापारियुनि खे गिरफ्तार करे वरितो। नेब सखर अॼु सब्जी मंडी शहदादकोट वटां कणक के व्यापारी इमरान कंबो के गिरफ्तार करे हद के थाने ए सेक्शन ते दाख़िला रखाइण बाद सखर खणी रवानी थी वई, जिते बाज़ाब्ता तौर गिरफ्तारी ज़ाहिर करण बाद कोर्ट में पेश किया वेंदो। जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु साॻे ई मामले में कणक के व्यापारी आफ्ताब सिलरो के पिण गिरफ्तार किया वियो हो। ज़रियनि मूजिब खुराक खाते कंबर शहदादकोट में लखें बोरियूं गुम हुजण बाद नेब अख्तियारियुनि पारां जांच शुरू कई वई। खुराक खाते के अमलदारनि पारां पेश कयल रसीदनि मूजिब कणक ख़रीदारी गिरफ्तार वापारियुनि समेत ॿियनि खां ॾेखारी वई आहे, जंहिंजे बुनियाद ते नेब पारां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गिरफ्तार कयो पियो वञे। जॾहिं त ज़रियनि मूजिब कणक वापारियुनि समेत खुराक खाते के वधीक ऑफिसरनि जी गिरफ्तारी जा पिण इम्कान आहिनि।